फ़लसफ़ो अहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई जेका तमामु अजीब ग़रीब हुई। इहा संदन हिकिड़ी पेशगोई बि हुई, फ़रमान बि हुयो, हिकिड़ो इम्तिहान बि हुयो, हिकिड़ो मेयार बि हुयो। ईअं त हर हिकु माण्हू जेको बि कलमो पढ़े थो चए थो मां क़ुर ते हलां थो, मां हदीस ते थो हलां, मूंखे अलाह जे रसूल ते ईमान आहे। इहा दावा त सभिनी जी आहे, केरु इहा दावा छॾींदो ई न। तंहिं करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं न फ़रमायो क़ुर ते हलण वारा, न फ़रमायूं हदीस ते हलण वारा, त छा फ़रमायूं? मां अना अलैहि व असहाबी। उहो ई तरतीब, उहो तरीक़ो जंहिं ते मां थो हलां, मुंहिंजा साहबी हलनि था, इन ई तरीक़े ते जेको हलियो इहो ई फ़िरक़ो हूंदो जेको नाजी फ़िरक़ो आहे। ॿियनि जे लाइ छा फ़रमायूं? कुल्लुहुम फिन्नार, कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिदा। सभु जेके आहिनि जहन्नम में आहिनि, इल्ला वाहिदा, मगर सिर्फ़ु हिकिड़ो फ़िरक़ो नाजी आहे, उहो आहे मां अना अलैहि व असहाबी। सहाबा किराम जी जो इन में, इन हदीस में वॾो शान, हिदायत सां वॾो उनजो इंसिलाक ऐं इतिसाल ज़ाहिर थिए थो, ऐं गोया हिकिड़ो मेयार हक़ जो, हिदायत जो ऐं निजात जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साहबनि सगोरनि खे बनायो। ऐं हुन सां गॾु ॿियूं हदीसूं कई बि आहिनि, कई हदीसूं जेके साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे शान में आहिनि। क़ुर शरीफ़ ख़ुदि उन्हनि जे शान में केतिरियूं ख़ुशख़बरूं मुबारकूं ॾिनियूं। लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरह। फरमाया लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरह। तोसां जिन मोमिननि बैत कई वण जे हेठों, अल्लाह हुनखां राज़ी थी वियो। इहे केरु आहे? साहबा किराम हुया। इहे ई साहबा साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार, जेके मुहाजिरीन अव्वलीन अंसार अव्वलीन हुया, इहे सभु साहबा किराम उन में शामिल हुया। 1400 साहबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन वक़्तु, किन रिवायतुनि में मज़ीद तादाद जो बि ज़िक्र अचे थो, उहे शामिल हुया। हतां कि हिकिड़ो सहाबी जलीलुल क़दर उन मजलिस में मौजूदु न हुयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सहाबी सगोरे खे पाण पंहिंजे हुक्म सां पंहिंजे मिशन ते मोकिलियो, ऐं सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु, जो ख़लीफ़े सालिस, टियों ख़लीफ़ो हिदायत वारो, उन खे पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोकिलियो, पंहिंजो सफ़ीर करे मोकिलियो मके मुकरम। त वञी इन्हनि सां मुज़ाकरात कर, उन्हनि सां ॻाल्हियूं कर, जीअं जहिड़ो न थिए, जंग जिदाल न थिए। असांजो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त असां बैतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत कयूं, तवाफ़ कयूं, बसि ख़ालिस पोइ ईंदासीं। ॿियो त को मसइलो न आहे, जंग जिदाल करिणो न आहे, मुक़दस मक़ाम आहे, उते इख़्तिलाफ़ जंग न आहे करिणो। केतिरो बि तोड़े असांजो पाण में इख़्तिलाफ़ हुजे, तॾहिं बि क़ुर शरीफ़ फ़रमाए थो मन दख़लहू कान आमिना, जेको दाख़िल थियो इन में उहो अमन में आहे। असां बसि अमन वारी जाइ ते अचूं था। मक़सदु असांजो सिर्फ़ु अलाह जे घर जी बैतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत आहे, इबादत उमिरे जी करणी आहे। लिहाज़ा तव्हां असांजे लाइ इन बारे में का रुकावट न विझो। बसि इन जे लाइ सैयदना उस्मान बिन अफ़ान खे मोकिलियऊं, ऐं इन बैत रिज़वान में उहो शरीक न हुया। केतिरनि माण्हुनि उन्हनि ते एतिराज़ु कयो, ॾिसो जेका बैत हुई, बैत रिज़वान हुई, उन में ॾिसो तव्हां न हुयो। रिवायत में अचे थो माना मतिलबु एतिराज़ करण वारा माण्हू एतिराज़ कनि पिया, एतिराज़नि वारनि जो सिलसिलो हले पियो, उन वक़्तु बि एतिराज़ हले पियो।
अहिड़े माण्हूअ जे मथां बि एतिराज़। इहे नमाज़ुनि में बंदि कयो इहो जेके फ़ोनियूं मस्जिद में क़ुर शरीफ़ अलाह साईं फरमाए थो मंद ख़लक़ कन आमिना, मोबाइल माण्हू पंहिंजो बंदि करे। माण्हू हिकिड़ा बेसम्झ आहिनि, उनखे ख़बर न आहे नमाज़ शुरू कयूं त मोबाइल खे हथु न लाहींदा, हूअं वेठा पंहिंजे ॾाढ़ी खणंदा ऐं पुठी खणंदा, पर मोबाइल खे हथु न हणंदा। मोबाइल बंदि कयो बाबा, इहे बकवास बंदि कयो, ॿियनि माण्हुनि जी दिमाग़ में ख़राबु थिए थी, तवजो ख़राबु थिए थो। इहो अकुलु अॼु ताईं माण्हुनि खे न आयो। सॼी ज़िंदगी नमाज़ पढ़ियूं, सॼी ज़िंदगी मस्जिद में आया, लेकिन इहो हुनखे अकुलु न आयो, न कंहिं सम्झायो त बाबा नमाज़ में भली माण्हू हुजे, मोबाइल खे बंदि करे बसि ख़लास। कराहत भली हुन में आहे, पर उहा कराहत हिन खां वधीक आहे। उहा कराहत जेका आहे उहा हिन खां घणी वधीक कराहत आहे। कॾहिं त उहा हुरमत बि हूंदी आहे, कॾहिं त उहा हुरमत बि हूंदी आहे, कॾहिं त कराहत आहे। आम सादो आवाज़ आहे त कराहत आहे, जेकॾहिं ख़राबु आवाज़ आहे त पोइ त हराम आहे, पर पोइ माण्हू बंदि न कंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू उहो कराची में नमाज़ पई पढ़ां, भर्सन छिके सां हलाई, उन में बाक़ाइदे उहो हलनि पिया साज़ सुरूद। मां चयोमांसि अड़े हे ख़ुदा जा माना हे छो बंदि छो थो करे, मस्जिद में बीठा आहियूं, यकी सभिनी जी नमाज़ ख़राबु थी। मूंखे मौलविन झलियो आहे त नमाज़ में जेको हरकत न कबी आहे, नमाज़ चुप करे पढ़बी आहे। अड़े हा नमाज़ चुप करे पढ़बी आहे, त हीउ जेको तूं गंद करे थो इन जे लाइ तोखे नमाज़, हूअं फ़िकी मसइलो आहे त टके जे लाइ माण्हू नमाज़ पंहिंजी भञी सघे थो। हिकिड़े माण्हू जो रुपए जो ज़्यान थो थिए, फ़िक़ह वारा किताब लिखनि था, उहा नमाज़ भञी पंहिंजो ज़्यान बचायो। बाक़ी हिते सभिनी माण्हुनि जी नमाज़ बि ज़ायो थिए ऐं सभिनी माण्हुनि, ऐं तंहिंखां सवाइ कराहत हिकिड़ी मकरू अमल उहो बि शाया थिए, ऐं कॾहिं कॾहिं मलून आवाज़ बि ज़ाहिर थिए। साज़ जो आवाज़ मलून आहे, जीअं हदीस शरीफ़ में अचे थो सौतान मलऊनान असौतुन नाहिया व सौतुल मज़ामीर ओ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सजन फरमाइनि था ॿ आवाज़ जेके आहिनि उन्हनि ते ख़ुदा जी लानत आहे। हिकिड़ो सौत नाहिया जो माना जेको नौहा फ़ानी आहे, पिटको जेको माण्हू करे थो, पिटके जो आवाज़ माना कंहिं ॾुख ऐं कंहिं ग़म खे यादि करे, या ग़म जे सूरत में हिकिड़ो माण्हू जज़ा फज़ा करे थो, पिटे खोहे थो, त उन सूरत में जेको आहे सो जेको माण्हू आवाज़ु कढे थो, उनजे लाइ प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम छा फरमायो, असौतान मलऊन आहे। इहो सौत जेको आहे मलऊन आहे, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे। ईअं न आहे त को औरत आहे त पोइ हुनजो मलून आवाज़ आहे, जे मर्द आहे त पोइ हुन ते वरी रहमत आहे, न। तकलीफ़ जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि क़ुर शरीफ़ इहा ॻाल्हि फरमाई, अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। जिन खे तकलीफ़ पहुचे थी चवनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तकलीफ़ जी माना कहिड़ी बि तकलीफ़, ज़रूरी न आहे त को माण्हू ख़ुदा न ख़ास्ता फ़ौत थी वञे, मरी वञे, पोइ हाणे उहा तकलीफ़ न तकलीफ़ जो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां, अंदाज़ो लॻायो त माना इन लफ़्ज़ जी छा हिकिड़ी यानी हैसियत आहे ऐं छा हुन जा आहिनि प्रोटोकॉल। अचे थो रिवायत में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीबी साहब अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे हुजरे में तशरीफ़ फरमा हुया। उते ॾीओ ॿरे पियो, ॾीओ ॿरंदे ॿरंदे अचानक हवा जो हिकु झटको अची वियो, ॾीओ विसी वियो। जीअं ॾीओ विसी वियो, राति हुई, अंधेरो हुयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बीबी साहब अर्ज़ु कयो साईं भला हीअ कहिड़ी ॻाल्हि जंहिंजे करे तव्हां इन्ना लिल्लाहि पढ़ियो, ॾीओ विसाए वियो, बत्ती ॿारियूं था, को मसइलो त न आहे। फरमायो न, जेका बि तकलीफ़ अचे थी माण्हू इन्ना लिल्लाहि पढ़े। या तरग़ीब ॾिनऊं, या तालीम ॾिनऊं, तरबियत ॾिनऊं, जहिड़ी बि तकलीफ़ मोमिन खे अचे, छो त मोमिन खे जेका बि तकलीफ़ अचे थी उन में हुनजे लाइ ख़ैरु आहे, उन में हुनजे लाइ भलाई आहे, उन में हुनजे लाइ अजुर आहे। बशर्ते को सबुरु करे, बेसब्री कंदो सवाबु न आहे। जीअं जो रिवायत में हिकिड़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े हंधा गुज़र फरमाए रहिया, हिकिड़ी औरत हुई, उहा क़बर ते वेठी हुई, जज़ा फज़ा करे पई, पिटे खोई पई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़रिया, उनखे हिदायत कयूं त चयो बाबा जज़ो फज़ो न कर, पिट खो न कर, सबुरु कर, अलाह तोखे अजुर ॾींदो, इन्ना लिल्लाहि पढ़।
कि हल हल तोखे कहिड़ी ख़बर मूंसां जेका थी आहे उहा मूंखे ख़बर आहे, तोखे कहिड़ी ख़बर, तोखे त हथ ई न आहे लॻो। मतिलबु नऊज़ बिल्ला अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ न ॻाल्हाया ग़लती में। पोइ हुनखे कंहिं ॿुधायो बाबा कंहिंसां ॻाल्हायो तोखे ख़बर आहे? चई न, चई प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम तोखे हिदायत पिया कनि। वीचारी उथी हालांकि उते पिटे पई वेठी, क़बर ते वेठी, हुनजो औलाद मरी वियो। वीचारी भॻी हज़ूर साईं जी ख़िदमत में आई, चई साईं मूंखे ख़बर न हुई, क़ुर्बान वञा, मूंखे ख़बर न हुई त तव्हां आहियो, मां इन जे करे तव्हांखे उबता सुबता लफ़्ज़ ॻाल्हायो, माफ़ु कयो। हज़ूर साईं सबुर सदमत ऊल आहे, हुनखे फरमायूं सबुर हूंदो आहे पहिरें सदमे जे वक़्तु जॾहिं सदमो पहुचे थो माण्हू सबुरु करे, पहिरियों माण्हू बकवास करे घटि वधि ॻाल्हाए उनजो अजर हलियो वेंदो। थियणो आहे जेको थींदो, तक़दीर त अलाह जे हथ में अवल क़दर ख़ैरी व शरी मिन अलाह ताला, तक़दीर ख़ैर शर जी अलाह ताला जी तरफ़ां आहे। तक़दीर खे माण्हू छा कंदो, बाक़ी अलाह खां आफ़ियत घुरिजे, उहा हिकु जुदा ॻाल्हि आहे। अलाह खां सूर तक़दीर खां पनाह घुरिजे। अलाह मिनी जी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो, अलाह मिनी अऊज़ु बिका मिन जहदिल बला व दरकि शका व सूइल क़ज़ा व शमाततिल आदा। या अलाह मां पनाह थो घुरां तकलीफ़ जे पहुचण खां, सूइल क़ज़ा बुरी तक़दीर खां, व शमाततिल आदा दुश्मननि जी शमातत ऐं उन्हनि जे टोकुनि खां। अलाह असांखे बचाए। दुआ पाण घुरी अथनि। सूइल क़ज़ा खां अलाह खां पनाह घुरणी आहे, लेकिन मतिलबु सबुर बि करिणो आहे। ख़ुदा न ख़ासि का अहिड़ी तकलीफ़ अची थी वञे, सबुर, उन में सबुर इहो बाहिस अजर आहे। बेसब्री ऐं या बेसब्री ऐं जज़ा फज़ा इहो माण्हू जे लाइ नाजाइज़ बि आहे ऐं ग़लति बि आहे। तॾहिं मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, सौतान मलऊना सौतुन नाहिया सौतुल मज़ामीर, हिकिड़ो जज़ो फज़ो पिट खोह जो आवाज़ु, पिटण जो आवाज़ु, ऐं ॿियो मज़ामीर साज़नि जो आवाज़ु। साज़ जेको वॼे थो उन ते बि अलाह जी लानत आहे, फरमाईंदा लानत। वरी ॿिए हंधि फरमाइनि था, अल गिना युम्बितुल निफ़ाक़ कमा युम्बितुल माउ ज़रा। इहो गिना जेको आहे, इहो आवाज़ु साज़ सुरूद जो, इहो जेकॾहिं माण्हू बार बार ॿुधंदो रहंदो, युम्बितुल निफ़ाक़ कमा युम्बितुल माउ ज़रा। फरमायो प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम, इहो निफ़ाक़ खे, मुनाफ़िकी खे ईअं फुटाईंदो आहे ऐं उनखे वधाईंदो आहे। जहिड़ी तरह तव्हां पोख खे पाणी ॾियो, पोख खे पाणी ॾींदो त कीअं गाह सलाह जेके अंदरि पिया हूंदा, मुर्दा हूंदा, उहे बि ज़िंदा थी वेंदा। अहिड़ी तरह माण्हू जी दिलि में जेका थोरी घणी का कमी बेशी हूंदी, नुक़सानु हूंदो, उहो निफ़ाक़ हूंदो, का अहिड़ी कमज़ोरी हूंदी ईमानी का अमली, उहा बि निफ़ाक़ जे सूरत में फुटी ऐं निकिरी ईंदी। जॾहिं निफ़ाक़ हुनजो निकिरी ईंदो, उहो किज़्ब ऐं कूड़ उनजे ज़ुबान ते हूंदो। पाण फरमायूं आयतुल मुनाफ़िक़ सलास, इज़ा हदस कज़ब व इज़ा वादा अख़लफ़ व इज़ा तुमिन ख़ान। मुनाफ़िक़ जूं निशानियूं टे हूंदियूं, ॻाल्हि कंदो कूड़णो, कूड़ो माण्हू उहो मुनाफ़िक़। ऐं अलाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। ए ईमान वारो, अलाह जो ख़ौफ़ रखो, सचनि सां साथ ॾियो। कूड़े माण्हू खां पाण खे बचायो। अलाह तबारक व तआला असांखे कूड़ खां, कूड़े माण्हुनि खां, अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी खे अलाह जी पनाह में रखे, सचनि माण्हुनि जो साथ नसीब फरमाए। अलाह तबारक व तआला पंहिंजो ज़िक्र शुक्र अता फरमाए।